बुकेरा शरीफ में मटियारी जे रहवासण अनीता कोहली पंहिंजे माउ पीउ सां गॾिजी प्रेस क्लब बुकेरा शरीफ पहुती। अनीता कोहली मीडिया अॻियां दाहिंदे चयो त मुंहिंजी शादी 2 साल अॻु नाले गुलू कोहली सां थी, जेका मूंखे रोज़ मारकुट कंदो ऐं ग़लति इल्ज़ाम हणंदो। उन करे तंग थी मूं कोर्ट सगुरे में क़ानूनी तरीक़े सां तलाक वरिती आहे। हाणे असांजी कोहली बिरादरी जा माण्हू जेके मुसलसल धमकियूं ॾेई हिरासा करे रहिया आहिनि, जिन में चेतन बावलो कोहली ऐं बासर शाहिद मंगरियो जो चवणु हुयो त मूं ते कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। अनीता कोहली 8 लख रुपये जे माल जी चांदी सोन जा ज़ेवर खणी आया आहिनि, जेको सरासर कूड़ो इल्ज़ाम आहे। अनीता कोहली वधीक चयो त मुंहिंजे मुड़ुस जे माइटनि बासर माण्हुनि सां गॾिजी असांखे चयो आहे त सामान वापसि न कयो त तोखे तुंहिंजे पीउ माउ खे अगवा कराए सख़्तु नुक़सानु पहुचाईंदासीं। अनीता कोहली दाहिंदे SSP मटियारी ऐं वसवारनि खे अपील कई आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िशूं करण वारनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई करे मूंखे ऐं मुंहिंजे माउ पीउ खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं असीं पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।